माणिक मार्शल ऐं साह मुठ में। सिंधी कहाणीअ जी शुरूआति विरहाङे खां काफ़ी अरसो अॻु थी, पर जदीद कहाणीअ जी उमिरि तमामु नंढी आहे। जॾहिं असीं जदीद कहाणीअ जो इस्तेमालु करियूं था त उन मां असांजो मक़सदु आहे त बयानिया अंदाज़ में नए ढंग सां आम माण्हूअ जी दाख़िली मसइलनि खे बयानु करण जो ॾांहुं। आम माण्हूअ जे दाख़िली मसइलनि खे बयानु करण जो ॾांहुं। आउं जदीद सिंधी कहाणीकारनि जी कतार में मुनीर माणिक खे पहिरें नंबर ते बीठल ॾिसां थो, छाकाणि त हू सचो लेखक हो, का मश्किरी न हो। माणिक जूं लिखड़ियूं सफ़ा दिलि में पिही वञनि थियूं ऐं घणी खण लाइ पढ़ंदड़ पाण खे जज़्बातियत जे उन दरिया में वहंदे महसूसु करे थो। हुन वटि भरपूर तख़लीक़ी सलाहियतूं आहिनि जेके घुटियल ऐं नासाज़गार हालतुनि में बि कमज़ोर थी न सघियूं। हिकु सुठे तख़लीक़कार जी सुञाणप इहा आहे त हू इंसानी अहसासनि ऐं मुआशिरे जे मसइलनि खे वॾी सचाईअ सां पेश करे। मुनीर माणिक हक़ीक़तनि जे इज़हार में कॾहिं बि मुनाफ़िकीअ खां कमु न वरितो। हू ॻाल्हि खे रुमाल में वेड़े करण बदिरां मुंहं ते फहकाए ॾियण जो क़ाइल हो, छो त हुनखे ख़बर हुई त सिजु खारे हेठां लिकी नथो सघे। लाशक माणिक हिकु घण पढ़ू सुजाॻ ज़हन वारो कहाणीकार हो, जंहिंखे असां पंहिंजी रिवायती नाक़ादुर शनासीअ करे वक़्त खां अॻु विञाए वेठासीं। 1943 धारे नौशेरे फ़िरोज़ में जनम वठंदड़ मुनीर सिंधी MA सोसालॉजी ऐं M.Ed जूं डिग्रियूं वरितियूं। ज़िंदगीअ जो गाॾो घेरण लाइ पहिरियां ई मास्तरी, पोइ सोशल वेलफेयर ऑफिसर, कुझु वक़्तु वकालत ऐं आख़िर में मेडिकल स्टोर खोलियाईं, पर हुन जे परेशान रूह खे किथे बि क़रार न मिलियो। माणिक जी असल सुञाणप संदसि अफ़साना ऐं मुख़्तसर नावलेट आहिनि, जिन में हुन इंसानी ज़िंदगीअ जे मूंझारनि खे फ़लसफ़ियाणे नमूने खयो आहे। ज़िंदगीअ जी एब्सर्टी, मढ़ियल पाबंदियुनि हेठि जीअण, महरूमीअ जो अहसासु, आइसोलेशन सबबा पैदा थियल ख़ौफ़ जो अहसासु माणिक जे लिखड़ियुनि जा ख़ासि मौज़ू रहिया ऐं उन में को शक न आहे त इन्हनि मौज़ुनि सां हुन ख़ूब सुहिणो निभायो। मकरूह जागीरदारी निज़ाम ख़िलाफ़ केतिरे ई सिंधी लेखकनि माणिक खां अॻु लिखियो, पर माणिक जे कलम मां जॾहिं हवेलीअ जा राज़ सरजियो त ईअं लॻो ॼण कहरी कोट जूं दीवारूं धुॾण लॻियूं आहिनि, उन्हनि में के ॾार पइजी विया आहिनि। 70-69 में सिंधी नौजवान कहाणीकारनि रिवायती तर्ज़ तहरीर खे अपनाइण बदिरां पंहिंजे लाइ अलॻि दग ठाहिणु शुरू कयो ऐं उन ते हलिया बि। अॻूणा कहाणीकार मुआशिरे जे मुद्दे ख़ारिज रीतनि रस्मनि ख़िलाफ़ लिखंदा हुआ, पर हू आम इंसाननि जे परेशानियुनि ऐं मुंतशिर सोचनि जी उपटार करण जो फ़न घटि ॼाणींदा हुआ। अहिड़े दौर में सांवल, ख़ैरुनिसा जाफ़री, मुश्ताक शोरे, शौकत शोरे, मदद अली सिंधी, अली बाबा, तारिक आलम, नूरुल हुदा शाह ऐं माणिक नए स्टाइल में ज़ुल्म, जिनसियाती मूंझ, समाजी जबर ख़िलाफ़ एहतजाज करणु शुरू कयो। यादि रहे त ही उहो ज़मानो हो जॾहिं सिंधी अदब खख अदीबनि वटि यरग़माल बणियल हो, जिन कंड तार लोढ़नि सां नवनि अदीबनि जा समूरा दग ॼण त रोके छॾिया हुआ। हिकु हंधि पढ़ियो अथमि त जॾहिं माणिक लिखंदो हो त मोहम्मद इब्राहिम जोयो, रसूल बख़्श पलीजो, हमीद सिंधी, तारिक अशरफ पंहिंजे नज़रेदारीअ हेठि शाया थींदड़ रिसालनि में इहे कहाणियूं
इन करे न छापींदा हुआ जो हुननि जो रायो हो त माणिक अध अखरी ॿोली इस्तेमालु करे मायूसीअ जो प्रचार करे रहियो आहे। ऐं चई सघो था त हर नई सोच तख़लीक़ जी आज्ञा करण बदिरां इहे पुराणा अदीब उन ते जोल कंदा। जॾहिं त सिंधी कहाणी ड्रिघनि ऐं बोरिंग डायलॉग्स बदिरां सादा ऐं मुख़्तसर जुमिला अध अखरी साख़्त हेठि लिखंदड़ अदीबनि जो रायो इहो हो त इंसानी ज़हन जीअं त अधो गाबरो सोचींदो रहे थो, इन करे मुंतशिर हालतुनि खे जॾहिं लफ़्ज़नि जो रूप ॾिबो, मुंतशिर ख़्यालनि खे जॾहिं लफ़्ज़नि जो रूप ॾिबो त ॿोली जो घाड़ेटो ईअं ई अध अखरी बीहंदो। माणिक जो नाविल ही पोइ ॿिया नाविल आहिनि, असल मौज़ू ते अचूं था जेको हिन जो साह मुठ में आहे। मां कुझु पन्ना छॾियां थो, पोइ बशीर चवंदो त यार अॼु ब्रेक कई अथई। ही मुल्क पंहिंजे वजूद में अचण खां वठी अॼु ॾींहं ताईं साम्राजी बैठक रहंदो आयो आहे, जिते मरकज़ी हुकूमत जे हवाले सां 10-15 सालनि खे छॾे बाक़ी समूरो वक़्तु आपेशाही निज़ाम हलंदो पियो अचे। फ़ौज सिधो सौं या कॾहिं वरी पर्दे पुठियां रही इक़्तिदार आला पंहिंजे हथ में रखंदी थी अचे। अवामी राज क़ाइमु थी न सघियो आहे। हिकु सुजाग ज़हन शख़्स ॾाढ ऐं ॾमर वारे माहौल में कहिड़ी रीति गुज़ारे थो, इन जो सही अक्स माणिक जे नाविल साह मुठ में असांखे नज़र अचे थो। हेठां इन नाविल जे बारे में ख़्यालात मुख़्तसर नमूने पेश करे रहियो आहे। ही नाविल पहिरियां ई घणो करे हिंदुस्तान में छपियो, पर सिंध में रोशनी पब्लिकेशन पारां 1992 में शाया थियो, जंहिंमें माणिक डायरेक्ट अप्रोच फारम में सियासी सोच जी उपटार कई आहे। ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे दौर में थियल ॿोली वारनि फ़सादनि ऐं ज़िया जे मार्शल लॉ वारे शुरूआती दौर खे तनक़ीद जो निशानो बणायो आहे। लाशक सिंधीअ में अॼु ॾींहं ताईं अहिड़े भरपूर अंदाज़ में सियासी मसइले खे फिक्शन में कोन खयो वियो हो। माणिक नाविल में डप, ग़ैर महफ़ूज़ हुजण जे अहसास, ज़हनी छिकताण में वरतल हिकु शख़्स जी सोच खे सुहिणे अंदाज़ में पेश कयो आहे। प्यारो पाकिस्तान हिकु नज़रियाती मुल्क आहे जंहिंमें सिंधीअ खे सिविलाइज़्ड कल्चर नथो सम्झियो वञे ऐं मुल्क जे पहिरें वज़ीर आज़म त सिंधीअ खे गॾहनि उठनि हकलण वारी तहज़ीब सॾियो हो। इहा हक़ीक़त आहे त पाकिस्तानी हुक्मराननि जे नज़रुनि में असीं सिंधी राजा ॾाहर जी नसुल आहियूं ऐं ममलिकत ख़ुदादाद जा दुश्मन पिणु। असांखे नीस तो नाबूद करणु ऐं इस्लाम ऐं मुल्क सां वफ़ादारी आहे। असां वटि आम तौर भुट्टे जे दौरे हुकूमत खे सुजागीअ वारो दौरु सॾियो वेंदो आहे, पर हक़ीक़त इहा आहे त ज़ुल्फ़कार अली सियासी ऐं जमहूरी सोच जे नाले ते अवाम खे बेवकूफ़ बणायो। हुन कीअं ग़ैर आइनी ग़ैर जमहूरी क़दम खणी पाण खे निर्वार कयो। मिसाल तौरु हिकु नोटिफिकेशन ज़रिए सिंधी प्रेसनि 80 किताबनि केतिरनि ई बर्ख़ रिसालनि ते पाबंदी मढ़णु, बलोचिस्तान में नैब जी अवामी हुकूमत खे हटाइणु, उतां जी असेंबलीअ खे टोड़े लश्कर कुशी करणु, 10,000 बलोच माराइणु, सिंधी अदीबनि शाइरनि खे सणबो गिरह ॾेई भारी बणाइणु ऐं जेके इन ॼार में न फाथा तिन खे सालनि जा साल जेलनि में वाड़े छॾणु, इहे समूरा किसा भुट्टे जी हुकूमत सां ई त वास्तो रखनि था। सभु पढ़ंदो हा, पढ़ो थोरो स्पीड वधायो। हुन रोटी कपिड़ा ऐं मकान जो नारो त हंयो, पर इहो संदसि जीअरे वफ़ा थी न सघियो। तमामु कोशिश जे बावजूदु भुट्टो साहबु मुल्क मां ग़रीबी मिटाए न सघियो। लाड़काणे जे हिकु
एरिस्टोक्रेट घराणे में जनम वठंदड़ ज़ुल्फ़िकार अली हिकु चालाक सियासी अॻुवान तौरु अयूब जे दौरे हुकूमत में ज़ाहिर थियो, जेको 70-71 वारी चूंडुनि में अक्सरियती सूबे पंजाब जे आशीर्वाद सां इक़्तिदार जे संघासन ते बराजमा थियो। इहा सिंध जी ख़ुशकिस्मती चओ या बदनसीबी जो हुन आख़िर ताईं पंहिंजे अबाणे सूबे बदिरां अक्सरियती सूबे खे ई तरक़ी वठाइण लाइ जाखोड़ कई। हा, अलबत्त सिंध जे अवाम खे सियासी तरह कुझु अॻिते ज़रूरु आंदाई ऐं सदियुनि खां क़ाइमु पीरनि मीरनि जी पुराणे सहर खे टोड़ियाई। हुन सिंधी माण्हुनि में मोह रखण करे सियासी मैदान कंहिं बाज़ीगर वांगुरु खटे बि ॾेखारियो। सिंध में आबाद मुहाजर टोलो भुट्टे सरकार खां ख़ाइफ़ हो। सिंध में आबाद मुहाजर टोलो भुट्टे सरकार खां ख़ाइफ़ हो। संदसि दौरे इक़्तिदार खे पसंदि जी निगाह सां कोन ॾिसंदो हो। मुहाजरनि खे भुट्टो खां इन करे ख़तरो हो त हिननि जो वास्तो सिंध सां हो ऐं मुहाजर सम्झंदो हो त खेनि सिंध मां तड़ियो वेंदो। पंहिंजे नाविल में माणिक हिकिड़े हंधि मुहाजर नाबीअ जी सोच खे बहितर अंदाज़ में वाज़े करण जी कोशिशि कई आहे, जॾहिं हिकु हमरा जो हिन रीति ॻाल्हाए थो। सिंधियों की अपनी हुकूमत है, इसलिए ये बनिया इतनी जुर्रत की बात कर रहा है। मैं सब समझता हूँ। इहा ॻाल्हि ॿुधी उते मौजूद हिंदू नौजवान वराणे थो, नहीं साहब, सिंधियों की नहीं पाकिस्तानियों की हुकूमत है। भुट्टो साहब एक कट्टर पाकिस्तानी हैं। ये हमारी बदनसीबी है कि वो सिंध में पैदा हुए। आपके लिए इतने ही काबिले कदर कारनामे करने के बाद भी वो आपके लिए नाकाबिले बर्दाश्त है। मुहाजर नाबी पीपल्स पार्टी जी तॾोकी हुकूमत खे नाकाम बणाइण लाइ साज़िशनि जो हिकिड़ो सिलसिलो शुरू कयो। कॾहिं ॿोली वारा फ़साद, कॾहिं शहरनि में हड़ताल ऐं जुलूस, सहाफ़त ज़रिए सिंधियुनि ख़िलाफ़ बाहोड़ मचाइण, जिन ॼण रोज़ जो मामूल बणिजी वियो हो। पंहिंजे नाविल में माणिक मुहाजरनि जा जुठ ॾिसी दाह कई आहे। अबोड़े, ही कहिड़ा मकड़ आहिनि, जीअं जीअं गिड़काईंदा पिया वञनि, रत फुड़ो पीअंदा था वञनि, तीअं तीअं मचंदा था वञनि। सिंधिया लाजी जो सण अब्दुल रज़ाक सूमरे, अब्दुल कादिर हाले पोटे, अब्दुल रशीद जदगाल, उस्मान गबोल, मोहम्मद इस्माइल पंवर, बिलाल लाशारी खे नाहक क़तल करणु असांखां किथे था विसरी सघनि। इहा तारीख़ कॾहिं बि मिटिजी या तबाह थी नथी सघे। मरहूम जमहूरियत जे नाले ते जेके तिर्क तालियूं कयूं से ॿुझियूं न रहियूं। माणिक जो जमहूरियत बाबति रायो केॾो न हक़ीक़ी लॻे थो। अॼु कासाइन जमहूरियत जी शानदार रिवायत ते हलंदे ज़िबह थींदड़ ॿकरियुनि खे पंहिंजे पसंदि जे कासाइन जी चूंड जो हक़ु ॾिनो आहे। वाकई पाकिस्तान जो पॉलिटिकल स्ट्रक्चर एॾो त नाकारा आहे जो हर हुकुमरान उनखे पंहिंजे मुफ़ादनि लाइ अवाम खे बेवकूफ़ बनाइण लाइ इस्तेमालु कंदो थो अचे। जमहूरियत जी माना इलेक्शन न सिलेक्शन थी पई आहे। सच पुछो त पाकिस्तान में जमहूरियत नाकाम साबित थी आहे। वरी जॾहिं 5 जुलाई 1977 ते फ़ौजी जनता अवामी क़ानूनी इख़्तियारनि खे लताड़े मुल्की इक़्तिदार ते कब्ज़ो कयो त अवाम ते ॼण ज़ुल्म जा पहाड़ टुटा। जालंधरी चोर 11.5 वरियनि ताईं मुल्क जे माण्हुनि सां जेके कीस कया उन जो काथो लॻाइणु मुश्किल आहे। इहो वर्दी पोश जर्नल 90 ॾींहंनि लाइ आयो हो त इक़्तिदार तेसी ताईं चिंबड़ियल रहियो जेसीं हवाई हादसे में सड़ी रख न थियो। हुन जमहूरियत, इस्लाम, मजलिस शूरा, सलवात कामेटियुनि जी मदद सां अवाम जे हियांव ते मुंग धरिया। हुन पंहिंजे मोहसिन
ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे फाईअ जी सज़ा ॾिनी, मुल्क खे मार्शल लॉ जे कोड़कीअ में फासायो। सिंध जो जागीरदार तबिको रिवायती वतन फ़रोशी जो मुज़ाहिरो कंदे जनरल ज़िया-उल-हक़ जे आपेशाही निज़ाम जो भरिजलो थी बीठो। अवाम सां वेसा घाती कयाईं। ज़ियाई मार्शल लॉ जो शुरूआती दौर वेशी दौर हो, जॾहिं बंदूक जे ज़ोर ते जमहूरियत, आइन, इंसाफ़ जो तक़दुस पामाल कयो वियो। इन उगरी सूरत हाल माणिक जहिड़े हसास शख़्स खे धूणे छॾियो। हुन इहो नतीजो कढियो, हिते रियासती सतह ते थींदड़ हर तब्दीली तारीख़ जे अमल खे पोइते धिकण लाइ ईंदी आहे, हरामीअ खां वधीक हरामी। वाक़ई माणिक का ॻाल्हि वधाए कान लिखी आहे। 1983 में जॾहिं जमहूरियत जी बहाली ऐं मार्शल लॉ जे ख़ात्मे लाइ सियासी पार्टियुनि गॾिजी तहरीक हलाई त सिंध में फ़ौज मोकिली वई। केतिरनि ई बेॾोह माण्हुनि खे जेलनि में तशद्दुद करे मौत जे वादियुनि ॾांहुं धिकियो वियो। नज़ीर अब्बासी, अयाज़ समो, नासिर बलोच ऐं झरना समेत 2000 सियासी कारकुननि जो खून नाहक ज़िया जे ॻिचीअ में आहे। पाकिस्तान जी मुख़्तसर सियासी तारीख़ में पहिरियों भेरो समरी मिलिट्री कोर्टूं क़ाइमु कयूं वयूं, जिन में वर्दी पोश सिपाही इंसाफ़ जी साहमी हथ में झले माण्हुनि खे क़ैद, ॾंड ऐं कोड़नि जूं सज़ाऊं ॾींदा हुआ। सॼी सिंध फ़ौजी एजेंसियुनि जी हवाले थी। माणिक फ़ौजियुनि जी हुकूमत खां एलर्जिक हो, तॾहिं त हुन लिखियो, कुआ कतारनि में कुअनि जो रंग ख़ाकी वर्दीअ जी परेड, ठक 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 ठक, बूटनि जा ॻरा आवाज़, कुआ प्लेग आणींदा आहिनि। डप, माण्हुनि जा लाशा, थुल्हा कुआ मुछनि सां ड्रिनल, हिरासियल, मोगा माण्हू, कुअनि जूं कतारूं वञनि थियूं वधंदियूं। ही कहिड़ा कुआ आहिनि जेके प्लेग जो सबबु था बणिजनि? हिते माणिक ते कामियो जो असरु छायल नज़र अचे थो, जंहिं पंहिंजे नाविल प्लेग में पिणु इहा साॻी तशबीह कमु आंदी आहे। रियासती दहशतगर्दी, स्टेट टेररिज़म एतिरे हद ताईं माण्हूअ जे ज़हन ते असरअंदाज़ थी वञे थो जो नाविल में नाइक जॾहिं पंहिंजी ज़ाल वटि शरई हक़ जी पूराई लाइ वञे थो त उर्दू अफ़साना निगार मंटो जी कहाणी ठंडा गोश्त जे हीरोइन वांगुरु सफ़ा ठरी वञे थो। हुन जे ज़हन ते इहो ख़ौफ़ तारी थिए थो त हू रियासत जे गदारी जे ॾोह में झलियो वेंदो, चिचलाए मारियो वेंदो। हिकु अखि हुन जी चुरपुर खे जांचे थी पई, जा बुनियाद परस्त हुकूमत हुन जे कढ लॻाए छॾी आहे। इन मरहले ते अची नाविल जो नाइक पंहिंजो पाण पोस्टमार्टम करे थो, पाण खे सफ़ा बेवस भाए थो। सचपच अहिड़ी कैफ़ियत में वरितल शख़्स केॾो न भोॻे थो। हिकु आदर्शी इंसान रजती कुवतुनि सां ठाह करण बदिरां मुहाॾो अटकाइण लाइ सोचे थो, पंहिंजे धिकार खे मुख़्तलिफ़ नमूननि में ज़ाहिर करे थो। इस्लाम जीअरो थींदो हर करबला खां पोइ। करबला, हा, क़त्ल आम, बेरहमी जो ओञाण, बुखूं, उञ ऐं लाशा। बिल्कुलु दुरुस्त। इस्लाम जे नाले ते फ़ौजी हुकूमत केॾा न कीस कया। सिंध जे ॻोठनि लाखाट, अहमद ख़ान ब्रह्माणी, तैयब थईम ते फ़ौजी चढ़ायूं, टोड़ी फाटक, लियारीअ जो आम कोस, पुलिस फायरिंग में 30 माण्हुनि खे खून करे विधो हो। कंहिंखां विसरंदा? जेतोणीकि माणिक 1982 में गुज़ारे वियो, पर हुन जे ज़हन ईंदड़ ख़तरनाक हालतुनि जो अॻुवाट मुशाहिदो करे छॾियो हो। तॾहिं त हुन पंहिंजे मज़कूरा नाविल में ॿूसट में वरितल बदबूदार समाज जे उणाइनि खे बेबाक नमूने बेनकाब करे छॾियो आहे। हू ॾंडे जे नज़रिए खे निंदींदो रहे थो ऐं नई क़यादत लाइ सोचे थो, जेका सियासी फ़िज़ा जो रुख़ तब्दील करे छॾींदी।
जेकॾहिं सा मुठ में खे गहराईअ सां पढ़ंदव तव्हांखे महसूसु थींदो त नायक असल में माणिक पाण आहे, जंहिंजो मन ख़ौफ़ में वरतल आहे। मां कॾहिं कॾहिं सोचींदो आहियां त हिन जी अॻुवाट मौत जो कारण नाविल जो ज़हरीलो मवाद त न हो।